ऐं जॾहिं फ़िक्र ऐं तलब ख़त्म थी थिए तौफ़ीक़ सलब थियो वञे। पूरो हफ़्तो तलब न आहे तौफ़ीक़ नथी मिले। जुमे जॾहिं थोड़ी तलब ऐं तड़प पैदा थिए थी त यार सॼो हफ़्तो नमाज़ कोन पढ़ीसीं, भला जुमो पढ़ी अचूं, अल्लाह तौफ़ीक़ ॾिए थो। मानो वेंजे सेंजे कपिड़ा तब्दील करे पंहिंजे सभु कमनि खे अॻिते पोइते करे जुमे ते पहुची थो वञे। आहे त माण्हू साॻियो, फजर ते तौफ़ीक़ कोन थी, जुमे ते तौफ़ीक़ थी आहे, वरी विची नमाज़ कलाक ॾेढ खां पोइ वरी आहे, विची बि वई, मग़रिब बि वई, इशा बि वई, छंछरु पूरी जूं नमाज़ूं वयूं, आचर जूं वयूं, सूमरु वयो, अंगारो, अरबा, ख़मीस, वरी जुमे ते हाज़िरी लॻे पई। त जॾहिं बाने में शौक़ पैदा थिए पियो, तलब ऐं फ़िक्र पियो थिए त अल्लाह घुराए पियो, बाने में जॾहिं उहा तलब ऐं फ़िक्र ख़त्म थो थिए त पोइ हू रब जी दर ते नथो अचे। त असांजे मथां हिकु अज़ीम महीनो अचण वारो आहे, जंहिं महीने जे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 2 महीननि खां इंतज़ार कंदा रहंदा हुआ ऐं रब जी बारगाह में इल्तिजाऊं कंदा रहंदा हुआ, अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शाबान, रब्बा असांजे लाइ रजब जे महीने ऐं बरकत जे महीने में ऐं शाबान जे महीने में बरकतूं नाज़िल फरमा, व बल्लिग़ना रमज़ान, ऐं असांखे रमज़ान मुबारक ताईं पहुचाए। शाबान जे महीने में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस पाक में शद्द मीज़रहू, सदरो बदंदा हा इबादात जो, वो भी इबादात में ज़िंदगी गुज़रंदी ही, पर शाबान में इबादत खे अञा बि वधाईंदा। आम मामूलात खां तिलावत वधी वेंदी ही, आम मामूलात का रोज़ा वधी वेंदा। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत आहे, इरताद उसामा साईं खां बि रिवायत आहे त महबूब साईं शाबान में रोज़ा रखणु शुरू कंदा हुआ त रोज़ा रखंदा ई वेंदा। असां ईअं सम्झंदा हुआसीं त हमेशह जे लाइ हाणे रोज़ा रखंदा ई रहंदा। त शाबान खां ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन या रमज़ान मुबारक जी प्रैक्टिस खे शुरू करे ॾिना ऐं उम्मत खे इहा तरग़ीब आहे त रमज़ान जे पुॼण खां पहिरियों माण्हू रमज़ान जी मुकम्मल तयारी करे, छो त रमज़ान मुबारक जूं जेके इबादतूं आहिनि उहे इबादतूं बि अज़ीम आहिनि। अल्लाह तबारक व तआला इबादत जे रेट खे वधाए थो छॾे। हिकु नफ़िल पढ़ त नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि थियो वञे, हिकु फ़र्ज़ पढ़ त 70 फ़र्ज़नि जो सवाबु उनखे मिले पियो। सदक़ात आहे, ख़ैरात आहे, रोज़ो आहे, जेका माण्हू इबादत करे पियो हर अमल खे 70 सां ज़र्ब पियो लॻे। रमज़ान मुबारक जे अमाल में मख़सूस अमल वरी रोज़े जो आहे। हदीस कुदसी आहे जंहिंजो मफ़हूम ई आहे त बानो जेको अमल करे थो दुनिया में त रब जा फ़रिश्ता मुक़र्ररन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून, जेके बाने जे अमाल खे लिखनि पिया त बानो नेकी करे पियो उनजी नेकी खे लिखनि पिया। निमाज़ पढ़े फ़रिश्तनि उहा निमाज़ उनजी लिखाए छॾी, तिलावत कई फ़रिश्तनि उन तिलावत जो अजर सवाब बि लिखाए छॾियो। रोज़ो मानो रखे पियो फ़रिश्ता उन जे अजर खे लिखण जे लाइ अल्लाह खां इल्तिजा कनि था त रब्बा हिन बाने ही नेक अमल कयो आहे, इन जो रोज़ो असां लिखूं। रब फरमाए थो न, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ो बाने जो मुंहिंजे लाइ आहे, इन जो अजर ऐं रब पाण ॾींदुसि। ॿियूं इबादतूं बज़ाहिर नज़र अचनि थियूं
नमाज़ पढ़े पियो, बज़ाहिर नज़र अचे पियो त ही 4 रकातूं नमाज़ पढ़े वञे पियो, ज़कात ॾे पियो, सदक़ात ख़ैरात आहे, ॿी जंहिं बि क़िस्म जी माण्हू इबादत करे पियो त साम्हूं ॾिसण वारो ॾिसे पियो त भई ही फलाणी इबादत करे पियो। रोज़ो हिकु अहिड़ी इबादत आहे जेका नज़र नथी अचे। नज़र नथी अचे। हाणे ख़ामोश वेठा आहिनि मस्जिद में सभु, हाणे असांखे नथी ख़बर पए त भई हिन में कहिड़ो रोज़ेदार आहे कहिड़ो गैर रोज़ेदार। छो त रोज़ो सुबुह सादिक खां वठी करे सिॼ लहण ताईं माण्हू खाइण खां रुकिजी वञे, पीअण खां रुकिजी वञे, ख़्वाहिशात पूरे करण खां रुकिजी पए, उनखे रोज़ो चयो वेंदो आहे। ऐं हिकु वॾो पीरियड आहे 12-13 कलाकनि जो, उन में बाने खे मवाक़े काफ़ी अहिड़ा बि मिलनि पिया जो अकेलो ई हूंदो आहे, बंदि कमरे में वेठो आहे, अकेलो वेठो आहे, केरु नथो ॾिसे, भई हाणे हुते खाए पी त सघे थो न, पर उन ख़िलवत ऐं अकेलाई में बि ही ख़ामोश वेठो आहे, खाए नथो, पीए नथो। त माना अल्लाह जे लाइ ई ख़ामोश वेठो आहे न, बुख बि लॻियल आहे, उञ बि लॻियल आहे, ऐं घर में ही अकेलो वेठो आहे, फ्रिज में फ्रूट वग़ैरह रखिया पिया आहिनि, मशरूबात रखिया पिया आहिनि, सख़्तु उन जे बावजूद बि को जूस खणी करे पीए नथो, बुख जे बावजूद बि का शइ खणी करे खाए नथो, केरु ॾिसण वारो बि कोन्हे, केरु रोकण वारो बि कोन्हे, बानो रुकियो पियो आहे। फरमाए असौमु ली, ही बानो ख़ालिस मूं रब जे लाइ रुकियो पियो आहे। केरु हिनखे ॾिसे बि न पियो, पोइ बि न पियो पाणी पीए, पोइ गुसलखाने में आहे, सभु दिन खे उञ बि आहे, पर हिकिड़ी ढुक बि पाणी जो पीए न पियो, त माना ख़ालिस मुंहिंजे करे ई चुप वेठो आहे न। फरमाए थो अना उजज़ा बिही, इन जो बदिलो रब पाण ॾींदुसि। बाद में हदीस अना उजज़ा बिही पढ़ियो आहे, यानी उन जो बदिलो ख़ुदा पाण आहे, माना रोज़ेदार खे रब मिली थो वञे, रब उन खां राज़ी थी थो पए। जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो एॾो अज़ीम अचे पियो, जंहिंजे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जन्नत खे सींगारियो वेंदो आहे, जहन्नम जा दर बंदि थी वेंदा आहिनि, सर्कस शयातीन खे जकड़ियो वेंदो आहे, ऐं हर अमल जो अजर अल्लाह वधाए छॾींदो आहे। ऐं रमज़ान मुबारक जो रोज़ो अजर सवाब जे एतबार सां एॾो अज़ीम आहे जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं कंहिं शख़्स रमज़ान मुबारक जो फ़र्ज़ी रोज़ो छॾे ॾिनो, उन खे को उज़ुर कोन्हे, न बीमारी आहे न सफ़र आहे, माना बीमारी कमज़ोर बि कोन्हे जो रोज़ो सही न सघे, बर्दाश्त न करे सघे, ऐं सफ़र बि कोन्हे, सफ़र जे करे फ़िलहाल बाने खे रोज़े छॾण जी इजाज़त आहे, सफ़र में तकलीफ़ न थिए, बीमारी आहे रोज़ो बर्दाश्त नथो थिए, त बीमारी जे मौक़े ते बि रोज़े खे छॾण जी इजाज़त आहे, त फ़िलहाल तूं छॾ रोज़े खे, जॾहिं सिहतयाब थी त पोइ इन जी क़ज़ा करे वठिजांइ। हाणे इनखे को शरई उज़ुर बि न आहे, न बीमारी जो उज़ुर ऐं न वरी को सफ़र वग़ैरह आहे, ऐं पोइ बि हीउ रोज़ो छॾे पियो। महबूब साईं फरमायो त पोइ पूरो ज़मानो हू रोज़ा रखंदो रहे, पर रमज़ान मुबारक जो जेको रोज़ो हुयो उन जे बराबरि इन जे पूरे ज़माने जा रोज़ा, पूरी ज़िंदगी जा रोज़ा उन जो मुक़ाबिलो था करे सघनि अजर सवाब जे एतबार सां। त रमज़ान मुबारक जो महीनो अजर सवाब जे एतबार सां एॾो अज़ीम आहे, उन जूं इबादात बि एॾी अज़ीम आहिनि, हर अमल खे 70 खे ते ज़रब पियो लॻे। हिकु हदीस में अचे थो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जा कोट डहाराए छॾींदो आहे को बानो जो अची करे मुंहिंजी रहमत मां इस्तिफ़ादो करे। त रमज़ान मुबारक जॾहिं एॾी अज़ीम नेमत ऐं दौलत अचे पई, जंहिंजी क़दरदानी जे करे एॾो वॾो इनाम और इकराम आहे जो हर अमल खे 70 सां ज़रब पई लॻे, ऐं रमज़ान मुबारक जी नाक़दरी वॾी एॾो अज़ीम जुर्म आहे
जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन माण्हू खे बददुआ ॾिनी आहे जेको रमज़ान मुबारक जे महीने खे लहे ऐं पंहिंजे रब खे राज़ी न करे। हदीस मिंबर मशहूर आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद नबवी में मिंबर ते ख़ुतबे जे लाइ तशरीफ़ फरमा थिया। जो मिंबर ते चढ़नि पिया, पहिरीं ॾाके ते क़दम रखियूं, चयूं आमीन। ॿिए ॾाके ते क़दम रखियूं, चयूं आमीन। टे ॾाके ते क़दम रखियूं, चयूं आमीन। सहाबा खे तअजुब लॻो त महबूब साईं जॾहिं मिंबर ते तशरीफ़ फरमा थींदा आहिनि त अॻे त इहो मामूल न आहे जो चढ़ंदे आमीन आमीन चवनि, पर अॼु आमीन आमीन चवंदा वञनि पिया। महबूब साईं ख़ुतबे खां फ़ारिग़ थिया, साहब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल, अॼु असां नओं अमल ॾिठोसीं जो अवां मिंबर ते तशरीफ़ फरमा थियो पिया त अव्हांजी ज़ुबान ते आमीन 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 जा अल्फाज़ विया। त डिघी हदीस आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर आमीन जो वजह ॿुधायो। उन मां हिकु सबबु इहो हुयो त जिब्रील अमीन अची करे अल्लाह जे हुकुम सां चवे पियो त महबूब हलाक ऐं बर्बाद थियो उहो शख़्स जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो महीनो अचे ऐं हू रमज़ान मुबारक जी इबादत ऐं रियाज़त जे ज़रिए सां अल्लाह खे राज़ी न करे, रमज़ान मुबारक जो क़दर न करे, त मूं मोहम्मद चयो आमीन। त आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रमज़ान मुबारक जी नाक़दरी कंदड़ जे लाइ बददुआ कई आहे। हर रमज़ान मुबारक में असां पंहिंजे शेड्यूल खे तब्दील कयूं, निज़ामुल औक़ात खे तब्दील कयूं, इबादत जे लाइ वधि खां वधि असां वक़्तु कढूं। ज़माने जा माण्हू खे कम आहिनि, पर माण्हू कोशिशि करे त उन जे बावजूद बि फ़ुर्सत ऐं टाइम कढे इबादत जे लाइ, तिलावत जे लाइ, ज़िक्र अज़कार जे लाइ, नवाफ़िल जे लाइ, तरावीह जे लाइ, तहज्जुद जे लाइ माण्हू टाइम कढण जी कोशिशि करे। तलब ऐं तड़प आहे त रब जी तरफ़ों तौफ़ीक़ बि मिले थी। भई निज़ामुल औक़ात में असांजा जो शेड्यूल ज़िंदगी जो हले पियो, रमज़ान मुबारक जो महीनो आयो आहे त हाणे के कम अहिड़ा आहिनि जिन खे माण्हू महीने ताईं पोइ ते करे सघे थो। घर जी तमीरात जो कमु आहे या ॿियो को अहिड़ो कमु आहे जंहिंखे माण्हू महीने ताईं पोइ ते करे सघे थो, त रमज़ान मुबारक जे लाइ उन कम खे पोइ ते करे छॾे का त असांजो टाइम कुझु रमज़ान मुबारक जी इबादत जे लाइ बची पए। भई हिकिड़ो कमु अहिड़ो आहे जेको पोइ ते नथो करे सघिजे, भई दुकानदारी आहे, कारोबार आहे, तिजारत आहे, भई ठीकु हू मामिलो आहे, या ॿनी ॿारे जो कमु आहे त माण्हू उहो उन वक़्त में ज़रूरी ऐं लाज़मी आहे त भलो पंहिंजो कमु कंदो रहे, पर उन में बि टाइमिंग खे थोरो अॻिते पोइ ते करे ऐं वक़्तु कढण जी कोशिशि करे माण्हू, त जेतिरो थी सघे असांजो वक़्तु अल्लाह तबारक व तआला जी बंदगी ऐं इबादत में लॻे। रिज़्क़ हलाल बि अल्लाह जी बंदगी ऐं इबादत ई आहे। भई पंहिंजे कारोबार में, पंहिंजे तिजारत में माण्हू लॻो पियो आहे त उन वक़्त में बि रोज़े सां हुजे ऐं रोज़े जा जेके आदाब आहिनि उनजी रिआयत करे, गिला ग़ीबत न हुजे, चोरी ठगी न हुजे, धोखाधड़ी न हुजे, सही माण्हू तिजारतूं करे पियो ऐं जॾहिं वक़्तु अचे पोइ फ़र्ज़ी नमाज़ुनि जो त उन वक़्त में फ़र्ज़ी नमाज़ूं पंहिंजो माण्हू पढ़ंदो रहे ऐं उहो बि ज़िक्र अज़कार माण्हू करे सघे थो। कोई ज़रूरी न आहे त मस्जिद में वेही करे ज़िक्र अज़कार करे। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ पूरी रूह ज़मीन खे मस्जिद बणाए छॾियो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे ख़ुसूसियात खे बयानु कंदे फरमायो त जुइयत लियल अर्ज़ु मस्जिद आहे। भई त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे लाइ पूरी रूह ज़मीन खे मस्जिद बणाए, माना जिथे माण्हू निमाज़ पढ़े त निमाज़ थी वेंदी, हर जाइ ते माण्हू ज़िक्र अज़कार तिलावत करे सघे थो। त उन जे लाइ पहिरीं खां माण्हू फ़िक्र करे त पंहिंजे लाइ फ़िक्र आहे ऐं निज़ामुल औक़ात ठाहे पियो त भई फलाणो एतिरो एतिरो टाइम मूंखे निमाज़ खे ॾियणो आहे। दुकान वग़ैरह बंदि करे दुख सुख में त माना अॻिते पोइ ते करे मामलात खे भई तरावी ते पुॼणु ऐं फ़र्ज़ी नमाज़ुनि ते पुॼणु, फ़र्ज़ी नमाज़ुनि जी पाबंदी करणु, उनखां पोइ तिलावत जे लाइ, ज़िक्र जे लाइ पंहिंजे टाइम खे कढणु,
अल्लाह तबारक व तआला ज़िंदगी में हिकु भेरो मौक़ो ॾिनो आहे, बार बार मौक़ा नथा अचनि। छो त जेका इंसान जी ज़िंदगी गुज़री वई त हू त रमज़ान गुज़री विया, 40 साल गुज़री विया त 40 दफ़ा रमज़ान शरीफ़ आयो ऐं गुज़री वियो। भई 50 साल ज़िंदगी आहे त ज़िंदगी में 50 साल रमज़ान शरीफ़ आयो ऐं गुज़री वियो। हाणे अॻिते जी त असांखे ख़बर ई न आहे त ज़िंदगी बाक़ी आहे केतिरी। अॼु ई सर थो थिए या सुभाणे सर थो थिए, का बि ख़बर कान्हे। त हाणे अॻिते जो पाण खे फ़िक्र करिणो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूतू क़ब्ल अन तमूतू, मरण खां पहिरीं पहिरीं मरण जी मुकम्मल तयारी करे वठो। ऐं फरमायो त इज़ा अस्बहत फला तंतज़िरिल मसा व इज़ा अमसैत फला तंतज़िर सवा। सुबुह कयो त पोइ हाणे शाम जो इंतज़ारु न कयो त असां शाम ताईं ज़िंदा रहंदासीं। भई थी सघे शाम खां पहिरीं खटोलो खजे। फ़इज़ा अमसैत फला तंतज़िर सवा, शाम कई आहे त हाणे इहो इंतज़ारु न कयो त असां सुबुह जा बि ज़िंदा हूंदासीं। मतां ऐलान को ॿियो थी वञे। तंहिंजे करे जेका रब ज़िंदगी ॾिनी आहे उन ज़िंदगी खे माण्हू गनीमत सम्झे, अल्लाह जी तरफ़ों गनीमत सम्झे ऐं इबादात ऐं रियाज़ात में लॻण जी कोशिशि करे, हदल वुसअत माण्हू कोशिशि करे त आउं पंहिंजे परवरदिगार खे परचाए वठां। त रमज़ान मुबारक जा अमाल आहिनि, उन अमाल खे वधाइण जी कोशिशि करे, रोज़ो पाबंदी सां रखण जी कोशिशि करे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जे बाने रमज़ान मुबारक जो रोज़ो रखियो, रमज़ान जा रोज़ा रखिया, ईमान व इहतिसाबन, ईमान ऐं अजर जी उमेद सां। ईमान यकीन बि आहे, अल्लाह ताला जे अहकामात खे सचो मञे पियो, ऐं गॾु उनखे सवाब जी उमेद बि आहे त अल्लाह मूंखे ज़रूरु अजर अता फरमाईंदो। फरमायो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, त इन जा पहिरियां सभु गुनाह इन रमज़ान जे रोज़नि जी बरकत सां माफ़ कया था। 40 साल ज़िंदगी, 80 साल ज़िंदगी, 50 साल ज़िंदगी, 60 साल ज़िंदगी जा जेके गुनाह आहिनि, ईमान ऐं एहतिसाब सां, माना ईमान बाने में बि आहे, रब में सवाब ऐं सुठे बदिले जी उमेद बि अथसि, पुख़्तगी ऐं यकीन सां ही रोज़ा रखे पियो त अल्लाह तबारक व तआला उन जा पहिरियां सभु गुनाह थो माफ़ करे छॾे। ऐं बाबू से फरमायो, मन क़ाम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। रमज़ान मुबारक जी रातिनि में हू बीह करे अल्लाह जी बंदगी पियो करे, तरावी ऐं तहजदूं पियो पढ़े, ईमान ऐं सवाब जी उमेद सां, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, त उन जे इन अमल जे करे अल्लाह इन जा पहिरियां सभु अमल जेको आहे, पहिरियां सभु गुनाह माफ़ थो फरमाए। वमन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। ऐं जेको शख़्स लैलतुल क़द्र जागे थो, बंदगी इबादत थो करे, त हिकु राति जी बंदगी इबादत जे करे अल्लाह बाने जा पहिरियां सभु गुनाह माफ़ थो करे छॾे। ॾिसो केॾो अज़ीम महीनो अचे पियो ऐं अल्लाह ताला केॾो अज़ीम बाने जे मथां नेमत ऐं रहमत थो करे, जो मामूली मामूली अमलनि जे करे अल्लाह तबारक व तआला बाने जा अॻियां सभु गुनाह थो माफ़ करे छॾे ऐं उन्हनि जे गुनाहनि खे नेकियुनि सां तब्दील कयो पियो वञे। इन ई रमज़ान मुबारक में अल्लाह तबारक व तआला लैलतुल क़द्र भी रखी है।
लैलतुल क़द्र जी इबादत जे लाइ कुरान पाक में रब फरमायो त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। हिकिड़ी राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। हिकिड़ी राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। 1000 महीननि खे तव्हां जेकॾहिं सालनि में विरहायो त 83 साल 4 महीना बीहनि था। 83 साल 4 महीना त माना हिकिड़ी राति जी माण्हू जेकॾहिं इबादत ऐं बंदगी पियो करे त 83 साल 4 महीननि जी इबादत जो हुनखे सवाब पियो मिले। फरमाया खैरुम मिन अल्फि शहर, इन खां बि ज़्यादा ख़ैर, ज़्यादा बहितर। केतिरो ज़्यादा बहितर? ॿीण ते, टे ते, चोण ते ही न अल्लाह बयानु कयो आहे न मुस्तफ़ा बयानु कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे साहिबनि सगोरनि जे साम्हूं हज़रत यूशा अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत यहया अलैहिस्सलाम इन नबियनि सगोरनि जी इबादत जो तज़किरो फरमायो ऐं क़ुरान पहिरियुनि उम्मतनि जा जेके नेक साल वाना हुया उन्हनि जी इबादतुनि जो तज़किरो फरमायो त पहिरियुनि उम्मतुनि में हिकु अहिड़ो मुजाहिद गुज़रियो आहे जेको 1000 महीना मुसलसल घोड़े ते सवार थी करे अल्लाह तबारक व तआला जे रस्ते में जिहाद कंदो रहियो। 1000 महीना मुसलसल ॾींहं जो जिहाद आहे, राति जो वरी मुसले ते सवार थी करे सॼी राति नवाफिल में अल्लाह जी इबादत में गुज़ारी। हिकु ॿिए शख़्स जो तज़किरो फरमायो त पहिरियुनि क़ौमुनि में बनी इसराइल में हिकु अहिड़ो शख़्स गुज़रियो आहे जंहिं 1000 महीना मुसलसल ॾींहं जो रोज़ा रखिया ऐं राति जो नवाफिल पढ़िया। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन खे हिर्स हो, हू त आमाल ते वॾा हारीस हुया, परेशान थिया। आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, अल्लाह जा रसूल, भला इन्हनि जूं एॾियूं वॾियूं बंदगियूं ऐं इबादतूं असांजूं त उमिरियूं ई नंढियूं आहिनि, असांजी त उमिरि ई नंढी आहे। उन खां पोइ असां कमज़ोर, ज़ईफ़, हेड़ा ऐं असांजी ज़िंदगी जो अक्सर हिसो, पहिरियों हिसो त उहो कुफ्र जे ज़माने में गुज़री वियो, बाक़ी त ज़िंदगी भला केतिरी आहे। त पोइ असां उन्हनि जी इबादतुनि जो मुक़ाबिलो कीअं था करे सघूं? अल्लाह ताला महबूब साईं परेशान थिया, सहाबा बि दिलि शिकस्त। अल्लाह ताला जिब्रील अमीन खे मोकिलियो ऐं हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम ही सूरत खणी करे आया। सूरह क़दर नाज़िल थी जंहिंमें फरमायो वियो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। हिकु राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। उन्हनि जी 1000 महीननि जी इबादतूं हिकु पासे, अव्हां जे हिकिड़े राति जी इबादत हिकु पासे, इन जो अजर सवाब उन खां मथे। आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल अल्लाह जी फज़ल फरमायो। तंहिंजे करे रमज़ान मुबारक में असांजे मथां इहो बि लाज़िम आहे त असां दुरूद पाक जी कसरत रखूं, त असांखे जेके फज़ीलत, जेके फ़ज़ाइल ऐं अल्लाह जी तरफ़ां जेके अहसानात थिया आहिनि, इहे सभु सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आका जे सदके सभु कुझु असांखे मिलियो आहे त असां दुरूद शरीफ़ जी बि कसरत रखूं। वधि खां वधि असां दुरूद शरीफ़ बि पढ़ूं आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। जीअं ॿिया अमाल असां कयूं पिया, अहिड़े तरीक़े सां दुरूद जी बि कसरत हुजे, दुरूद जी बि कसरत हुजे। हाणे हिकु राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बहितर। 1000 महीननि में खे जेकॾहिं असां सालनि ते विरहायूं था त 83 साल 4 महीना बीहनि था। वरी रब जी करम नवाज़ी ॾिसो, अल्लाह जो फज़ल ॾिसो, रब जी इनायत ॾिसो, जो हे राति ज़िंदगी में हिकु भेरो न बल्कि हर साल पई अचे, बल्कि हर साल पई अचे। जंहिं बाने खे जेतिरी ज़िंदगी मिली आहे, 60 साल जेके उमिरि मिली आहे, उन जी ज़िंदगी में 60 दफ़ा अचे पई। जेके उमिरि 70 साल मिली, उन जी ज़िंदगी में इहा 70 दफ़ा ईंदी। जंहिंजी खे अल्लाह तबारक व तआला उमिरि जंहिंजी 40 साल लिखाई आहे, उन जी ज़िंदगी में ही 40 दफ़ा राति ईंदी।
हर साल अचे पई। हाणे हिकु ख़ुशि नसीब आहे जंहिंखे लैलतुल क़द्र जी हिकु राति इबादत जे लाइ मिली पई। उन राति में इबादत कई आहे, पंहिंजे परवरदिगार खे परचायो आहे, त अजर सवाब जे एतबार सां इहा राति 1000 महीननि खां बहितर, यानी उन खे 83 साल 4 महीना इबादत जो अजर सवाब मिलियो। पर जेकॾहिं कंहिं ख़ुशि नसीब खे 2 रातियूं मिली वियूं त उनजो अजर सवाब घणो थियो? 83 ऐं 83 166, 4 ऐं 4 8, माना 166 साल 8 महीना। पर कंहिं ख़ुशि नसीब खे पंहिंजी ज़िंदगी में लैलतुल क़द्र जूं 3 रातियूं इबादत ऐं बंदगी जे लाइ मिली वियूं, उन बंदगी इबादत कई आहे, त अजर सवाब जे एतबार सां घणो थियो वञे? 166 ऐं 83 249। अच्छा, 8 महीना हू, 4 महीना वरी ही, 8 ऐं 4 12 साल ही मुकम्मल थी वियो, माना 250 साल। जे माने की ज़िंदगी में 3 रातियूं मिली हुयूं, ॼण त उन 250 साल अल्लाह तबारक व तआला जी बंदगी ऐं इबादत कई आहे। अॻिते थोरो थुल्हो हिसाब हलायो त लैलतुल क़द्र जे 3 रातियुनि जी इबादत जो सवाब केतिरो? 250 साल जी इबादत जो अजरो सवाब। त जे बाने खे पंहिंजी ज़िंदगी में 6 रातियूं मिली वियूं त 250 ऐं 250 500 साल बेरिया इबादत जो अजरो सवाब। पर कंहिं ख़ुशि नसीब खे पंहिंजी ज़िंदगी में 12 रातियूं मिली वियूं त 1000 साल बंदगी जो अजरो सवाब। अञा बि को ख़ुशि नसीब आहे जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी में 24 रातियूं मिली वियूं लैलतुल क़द्र जूं इबादत जे लाइ, त उनजी इबादत जो छा मिक़दार वञी बीठो? 2000 साल बेरिया इबादत जे बराबरि अल्लाह ताला उनजो अजर सवाब लिखाए। त भला 2000 साल बेरिया इबादत जो अजर सवाब मिले पियो 24 रातियुनि ते। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उमिरि जी जेतिरी जेकॾहिं माण्हू इबादत करे त उहा बि हिन जो मुक़ाबिलो करे सघे थी न? हू त 1000 साल ताईं, ही त 2000 खां बि टपी वियो। पर जेकॾहिं कंहिं ख़ुशि नसीब खे उनजी वॾी ज़िंदगी आहे, 24 जे बजाए उनखे 48 रातियूं थियूं मिलनि, 48 रमज़ान मुबारक उनजी ज़िंदगी में आया आहिनि ऐं उन शब क़द्र में इबादतूं कयूं आहिनि, त उनजी बंदगी त 4000 सालनि जे बराबरि थियो वञे थी। त हे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ों ख़ुसूसी फज़ल आहे सूने मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल इन उम्मत जे मथां। त जॾहिं एॾी अज़ीम नेमत ऐं एॾी अज़ीम दौलत अचे पई, एॾो अज़ीम महीनो अचे पियो जंहिंजे रोज़े जी एॾी क़द्र मंज़िलत आहे जो महबूब साईं फरमायो त बग़ैर उज़र जे रमज़ान जो रोज़ो माण्हू छॾे ॾे, पोइ ज़िंदगी भर रोज़ा रखंदो रहे, ज़िंदगी भर रोज़ा रखंदो रहे, पर उन हिकिड़े रोज़े जे अजर सवाब जो मुक़ाबिलो उनजी ज़िंदगी भर जा रोज़ा नथा करे सघनि। त पोइ असांखे हाणे खां ई फ़िक्रमंद थियणु घुरिजे ऐं रमज़ान मुबारक जे इबादत जे लाइ असांखे निज़ामुल औक़ात तरतीब ॾियणु घुरिजे ऐं फ़िक्र रखणु घुरिजे ऐं अल्लाह तबारक व तआला खां असां दुआऊं कयूं, इल्तिजाऊं कयूं त रब्बा असांखे रमज़ान मुबारक जूं मक़बूल इबादतूं नसीब फरमाइजे। इन रमज़ान मुबारक खे असांजे लाइ नजात जो सॼो ज़रियो बणाए, सबबु बणाइजे। भई कई बाना हूंदा जंहिंजे लाइ इहो रमज़ान मुबारक नजात जो सबबु हूंदो, पर कई बाना अहिड़ा बि हूंदा जो बेक़दरी जे करे, रमज़ान जी बेअदबी जे करे, रोज़े जी बेएतिरामी जे करे हू त पंहिंजो ईमान ई विञाए वेंदा, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। तंहिंजे करे पाणे में तलब हुजे, तड़प हुजे, शौक़ु ज़ौक़ इश्तियाक़ हुजे, अल्लाह तबारक व तआला खां घुरंदो रहे, ॿाटाईंदो रहे, आओ बुका रहे त रब्बा असां मोहताज आहियूं, असांखे क़बूल फरमा, असांखे क़बूल फरमा, असांखे क़बूल फरमा। जेकॾहिं रमज़ान मुबारक जो अदब ऐं एतिराम बि आहे ऐं बाने जी क़बूलियत बि आहे त वाह वाह, पर जेकॾहिं रमज़ान मुबारक जी नाक़दरी थी थिए त पोइ उन बाने जी सिफ़ारिश बि आका साईं कोन कंदा। हदीस तय्यबा में अचे थो त हशर जे मैदान में हिकु शख़्स आंदो वेंदो जंहिंखे फ़रिश्ता लोही गुर्ज़नि सां कुटींदे कुटींदे ॻाढ़ींदे जहन्नम में गेले वेंदा।
तो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र पवंदी आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा फ़रिश्तनि खां छॾाइण जे लाइ, तो फ़रिश्तो इन खे छो पिया गेलियो, इन खे गुर्ज़ छो पिया हयो, लोही लठू छो पिया हणो, कोड़ा छो पिया हणो, छॾोसि इन खे। तो फ़रिश्ता अर्ज़ कंदा अल्लाह जा रसूल अव्हांखे ख़बर बि आहे त इन खे पकड़ छो थी आहे? तो ख़बर न आहे कहिड़े अमल जे करे थी आहे पकड़। चयो साईं इन खे रमज़ान मुबारक जे करे पकड़ थी आहे, रोज़े जे करे पकड़ थी आहे। रमज़ान मुबारक की नाक़दरी ऐं रोज़े जी बेअदबी जे करे इन जे मथां पकड़ थी आहे। बाबू साईं फरमाईंदा जेकॾहिं रमज़ान जे करे इन खे पकड़ थी आहे त मोहम्मद इन जी शफ़ाअत नथो कयां, नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। त रमज़ान मुबारक जी बेक़दरी वरी एॾो वॾो अज़ीम गुनाह आहे। तंहिंजे करे असांखे इन खां जो बि वॾो ख़्यालु करणु घुरिजे, जो जेकॾहिं बेक़दरी थी वञे, बेइहतियाती थी थिए, बेअदबी थी वञे त पोइ ॿार जो ईमान बि ख़तरे में हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे ईंदड़ रमज़ान मुबारक जूं बरक़ात नसीब फरमाए, उन जूं कामिल इबादत नसीब फरमाए, उहे कमु कराए जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी रज़ा हुजे, उन जे हबीब नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा हुजे, ईमान इस्लाम ऐं इहसान कामिल वारी ज़िंदगी